ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे पहिरें अध्याय जे ॿिए भाग ऐं ॿिए अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त राजा सुदमन के बुद्धदेव मां हिकिड़ो पुटु परूरा नाले थिए थो ऐं तंहिं बाद हू गुरु वशिष्ठ जीअ जी कृपा सां महादेव जीअ खां वरदान घुरनि था त हू हिकिड़े महीने लाइ पुरुष जो रूप धारण कंदा ऐं हिकिड़ो महीनो स्त्री रूप में रहंदा। अहिड़ी रीत राजा सुदमन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं जॾहिं हू पंहिंजे पुरुष रूप में हुआ तॾहिं हुनखे पंहिंजी स्त्रीअ मां 2 पुट पैदा थिया ऐं राजा सुदमन जी औलाद मां चंद्रवंशी ऐं सूर्यवंशी राजा पैदा थिया। तंहिं बाद श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के श्राद्ध देव मुनीअ जी कथा ॿुधाइनि था त सुदमन जे वञण खां पोइ श्राद्ध देव मुनि हिकिड़ो ॿियो यज्ञ कराइनि था, जंहिं मां उनखे 10 पुट पैदा थियनि था। उन्हनि 10 मां हिकिड़ो पुटु परशुंदर नाले हो, जेको गुरु वशिष्ठ जूं गायूं चारींदो हो। हिकिड़े ॾींहुं हू जंगल में वियो ऐं उन जी गांइ खे राति जे वक़्तु शींहुं खणी वियो। जॾहिं हू शींहं खे ईअं कंदड़ ॾिठाई तॾहिं उन शींहं जे मथां तरार सां वार कयो, जंहिं में गांइ मरी वई ऐं गुरुअ जे श्राप सां अय्यर यानी ग्वाल जो जनम अची पाताई ऐं पोइ जंगल में आग लॻण सबबा मरी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे ॿिए अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त हे राजा परीक्षित, राजा श्राद्ध देव मनुअ जो 2 पुटु परमहंस थी वियो ऐं कौशन नाले चौथें पुट मां कारश नाले ज़ात खत्रियनि में पैदा थी, जिन उत्तर तरफ़ जो राज कयो ऐं दष्ट दर्क नाले 5 पुट जे वंश में दाशत ज़ात खत्रियनि में पैदा थी, जे पंहिंजी क्रिया ऐं कर्म सां ब्राह्मण थी विया ऐं नर्ग नाले 6 पुट जे वंश में सन्मत मां अगन नाले खत्री ऐं अगन जे वंश में ब्राह्मण पैदा थिया ऐं निबग नाले 7 पुट जी औलाद मां नाब ऐं ॿियनि खां वठी केतिरियुनि पीढ़ियुनि खां पोइ मृत नाले अहिड़ो प्रतापी ऐं चक्रवर्ती राजा पैदा थियो, जंहिं जहिड़ो यज्ञ कंहिं राजा न कयो आहे। उन जे यज्ञ में सभई बर्तन भोजन करण या पाणी पीअण या शयन रखण वास्ते सोन जा हुआ ऐं उन सभई देवताउनि ऐं रखेश्वरनि खे पंहिंजे यज्ञ में एतिरो दान ऐं दक्षिणा ॾिनी जो कंहिंखे का इच्छा न रही। उन जे वंश में तिरनबंद नाले राजा अनबका नाले अप्सरा जो पति थियो ऐं उन अप्सरा मां अरबरा नाले छोकिरी पैदा थी, जा बशरवा रकेश्वर के प्रणाए वई, जंहिं मां कुबेर देवता पैदा थियो ऐं तरनबंद नाले राजा जी शाल नाले हिकिड़े पुटु वैशालीपुरी वसाई। उन जे वंश में हेमचंद्र ऐं सोमदत्ता वग़ैरह केतिराई धर्मात्मा राजा पैदा थिया हुआ। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय ॿियो संपूर्ण थियो। अध्याय 3 कथा श्राद्ध देव मनुअ जी संतान जी। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, उन श्राद्ध देव मनुअ जो पुटु सरजात नाले राजा थियो। उन जे घर सुकना नाले हिकिड़ी धी तमामु सुंदर पैदा थी।
तंहिं करे राजा उन सां ॾाढी प्रीत रखी 8 ई पेर उनखे पाण सां गॾु रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं राजा पंहिंजी राणी ऐं कन्या समेत शिकार करण वास्ते जंगल में वियो। जिते चून रखेश्वर जो आस्थान हो उते हिन डेरो कयो। जॾहिं उहा कन्या पंहिंजनि साड़ियुनि सां गॾिजी उन आस्थान वटि घुमण लॻी तॾहिं उन हिकिड़ी मिटीअ जे ढेर में 2 सोराख़ चमकंदा ॾिसी ॿारनि वांगुरु उन्हनि सोराख़नि में कंडा टुंबिया। जॾहिं उन्हनि सोराख़नि मां जो उहे 2 अखियूं चून रखेश्वर जूं हुयूं तिन मां खून वहण लॻो तॾहिं राजा जी धीउ डप जे करे उतां साहेड़ियुनि समेत पंहिंजे आस्थान ते हली आई। रखेश्वर महाराज जी दुख पाइण सां उन ई वक़्तु राजा जी फ़ौज में सभु कंहिं नंढे वॾे आदमी उठ घोरे हाथी ऐं ॿियनि जे पेट में सूरु पवणु लॻो। राजा सभिनी जी इहा हालत ॾिसी ॾाढो व्याकुल थी बनवासियुनि खां पुछियो त ही कहिड़ो आस्थान आहे जो असांजी फ़ौज जा माण्हू दुखी थी रहिया आहिनि। उते जे माण्हुअनि चयसि त इहो आस्थान चून रखेश्वर जे रहण जो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा उन रखेश्वर जो आस्थान ॻोल्हींदो उन हंधि जिते खून वयो थे उते अची पहुतो। तॾहिं हिन इहो रतु ॾिसी पंहिंजे ज्ञान सां सम्झियो त हिन ढेर में चून रखेश्वर जो बदन मिटीअ सां लिकल आहे ऐं हू परमेश्वर जे ध्यान में अहिड़ो लीन आहे जो जंहिंखे पंहिंजे बदन जी ख़बर न आहे। ऐं ही रतु रखेश्वर जी ॿिन्ही अखियुनि मां कंडनि टुंबण सबबु वही रहियो आहे। इहो हाल ॾिसी राजा पंहिंजी फ़ौज खां कंडनि टुंबण जो हाल पुछियो। तॾहिं राजा जी धीउ चयो त हे पिताजी इहो कसूर मूं खां अणॼाणाईअ में थियो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 3 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।